नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोट में ख़बर ॾींदा हलूं त इस्लाम कोट ऐं आसपास जे ॻोठनि में पाकिस्तान हिंदू काउंसिल जे चीफ पेटर्न डॉक्टर रमेश कुमार वाकवाणी ऐं हिंदू काउंसिल जे सदर गोपाल हेमवाणी, पमन राठी, MCB मेंबर MPA मंगला शर्मा ऐं MC मेंबर आकाश हरेश मंझियाणी, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर PSC जे मेंबरनि पाकिस्तान हिंदू काउंसिल जे हंधर साल जो दौरो कयो ऐं स्कूलनि में सहूलियत मुहैया करे ॾियण जी ख़ातिरी कराई। हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे पाकिस्तान हिंदू काउंसिल जे पेटर्न डॉक्टर रमेश कुमार वाकवाणी चयो आहे त पाकिस्तान हिंदू काउंसिल जे सभिनी स्कूलनि में बुनियादी सहूलियतूं, पाणी जे लाइ समर पंप्स, स्कूल यूनिफॉर्म ऐं बिल्डिंग्स ठाराए ॾिनियूं वेंदियूं ऐं होॾां मिठी में सेठ गुड्डू जे तरफ़ां हिंदू काउंसिलर जे चीफ पेटर्न ऐं डॉक्टर ऐं ॿियनि जे मान में आजण ॾिनो वियो ऐं डिनर जो प्रोग्राम रखियो वियो। हिन वक़्तु केतिरा ई माण्हू पाकिस्तान हिंदू काउंसिल में मेंबरशिप कराए ऐं औरतनि पिणु पाकिस्तान हिंदू काउंसिल में मेंबरशिप कराए आयल महिमान में राजा भवन, MCB मेंबर MPA मंगला शर्मा, MC मेंबर आकाश हरेश मंझियाणी, डॉक्टर शंकर लाल वाकवाणी, हरेश जेरामवाणी, सुनील देवयाणी ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।